मुफ्ती साहब मुयल शख्स रोज़ानो ख्वाब में तो अचे उन जी छा ताबीर है? जेकॾहिं को शख्स हक़ीक़त में वफ़ात करे वियो आहे ऐं तव्हांखे उहो ख्वाब में ज़िंदा सूरत में नज़र थो अचे, ज़िंदा कंडीशन में, त इन जी उलमा फरमाइनि था ताबीर इहा आहे त इहा खुशबख्ती जी यानी हिकिड़ी सआदत जी ॻाल्हि आहे। ज़िंदा मुर्दा शख्स जो ख्वाब में ज़िंदा अचणु, ज़िंदा नज़र अचणु, इहा सआदत जी शइ आहे, ख़ुशी जी बि शइ आहे। ऐं जेकॾहिं को तव्हांजो कमु फाथल आहे त अल्लाह खां उमीद आहे उहो कमु बि थींदो। बाद मरतबा को कमु फाथल हूंदो आहे त उहो कमु बि थींदो। पर जेकॾहिं को ज़िंदा शख्स हक़ीक़त में ज़िंदा आहे पर ख्वाब में तव्हांखे मुर्दा थो नज़र अचे, मुयल थो नज़र अचे, त इहा बदबख्ती जी अलामत आहे। साहब मेहंदी लाइण जाइज़ आहिनि? औरत जे लाइ मेहंदी लॻाइण जाइज़ आहे, मर्द जे लाइ मथे ऐं ॾाढ़ी जे वारनि खे जाइज़ आहे, बाक़ी जिस्म जे कंहिं बि हिसे खे मर्द मेहंदी नथो लॻाए सघे। शरीयत जो इहो उसूल आहे। हा, जेकॾहिं जिस्म जे कंहिं हिसे ते का तकलीफ़ आहे, को धक लॻल आहे ऐं इलाज जे लाइ उन जिस्म जे हिसे ते मेहंदी लॻाए थो त इन जी इजाज़त आहे।